असां अहिड़ो को बि क़दम न खणंदासीं। जेकॾहिं को क़दम खणंदासीं त पहिरियां ई तव्हां सां सलाह ज़रूरु कंदासीं। जॾहिं न इहा ख़बर मूसा खान खे पवंदी त असांजे मथां ज़ोर ज़रूर पवंदो। बाबा सरकार बाबा बैठे तुसा परेशान की पे थींदे वे उधर ते रैस असां साम तो दर वठी आया आहियूं। जेकॾहिं तूं असांखे मौत जे मुंहं में मोकिलींदे त बि कोन पुछंदासीं। बाबा असां आहियूं मोहबती माण्हू, सामुन मथां सिर बि कुर्बान करे छॾींदासीं, पर अव्हां जे मथां कोसो वाव अचण न ॾींदासीं। बाबा बाबा तव्हां सिर्फ़ु हाणे ईअं कजो जो जल्दबाज़ीअ में को बि कदम न खणजो यार। बाक़ी जेको कुझु बि थियो मां उनखे प्यार ऐं मोहबत सां सुलझाए छॾींदुसि, छो त असां आहियूं मोहबती माण्हू ऐं जेका ॻाल्हि मोहबत सां थी वञे उन में रत वहाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे बाबा। रैस असां तो मथां भरोसो करे वञी सुकून जी निंड था कयूं। असां यकीन रखूं था त तव्हां असांजे भरोसे खे ठेस कॾहिं कोन पहुचाईंदव। अदा रेस वाइदो कयो आहे असांजे सामान जी हिफ़ाज़त करण जो, ऐं मूंखे यकीन आहे रेस मरी सघे थो पर असांजे सामान जो सौदो नथो करे सघे। बाबा अव्हांखे चयुमि न त असीं आहियूं मोहबती माण्हू, यार सामुन मथां सिर बि कुर्बान करे छॾींदासीं। हाणे तव्हां वञी सुकून सां आराम ई थियो। वञो बाबा। ठीकु आहे रेस। सरकार यो किथां सौदा महांगा न पोवे उधर ते मौलू जे सिर ॾेई लज बचाईसीं त इहो सौदो महांगो न आहे। मौलू सजणनि जे मथां सिर कुर्बान थी वञे ऐं सजणनि जो सिर बची वञे त ॿियो छा खपे असांखे। छॾियो मूंखे, छॾियो छॾियो ने असां गुंजा हा विड़ो आई मोआ का कहर किरदा मुझे बचड़े के मारे छडेव। मोआ शर्म कोन तो अची हेडो सारो थियो अन्या बारन के तो वेढाई हिता जो हणे ती याद करी फोट मो गडे निकरता निकर। नानी बस कर मोआ नानी जा सकाटे दाती हां मुझे पुट के मारे छडे थे वाह हेडी का नानी मारे थी। अरे हां हे समझो छा थई हां अरे हां नानी मारे थी। खैरा जे सिर दे खैर होजे मोई डायणे मारण जो साहती कढे पई। हां गल है छाती ही दिसी थी मुझे बचड़े जो केरो हशर कयो तस। अरे खैरा जे सिर दे खैर होजे सजो ही मारन जो एक बे सा खेडणा हां उन्हें त तू झेड़ो थी करे पई जे एहो दादलो थई ना त पांजो बधी छड छोरो। हां मोजे छोकरे साथी बिड़े हे ना अलाए छा समझो आ। हाय हाय मुखे थी चवी आई तू पांजे ने छोरे के बधी छो नथी विहारिस घर में। अरे खैरा जे सिर दे खैर होजे खैरा एड़ी बाराणी गालियों दिल में ही ना है कदी या तू आ जो बस जका गाल थई उन्हें त रूड़ा भी ही थी करे पई। हां आज ते यो बच्ची हो थई जे अगते मुझे पुट जो नालो खंदस त घुट्टो दई पूरो करे छडींदी सांस। अरे खैरा जे सिर दे खैर होजे मुझे बार के हाथ तलाए जुंडा पटे धूड़ न के त मोजो नालो भी खैरा ना है। तू छा मुझे जुंडा पटी दिए इसमें का कावड़ ना लिया जब पादर ना बूथ ना कुटई। अरे तू छा मुझे बूथ कुटई दिए हां तो जो बूथ पांजो ही पादरन जड़ो लगो पियो आ हाने मां थी तो जो बूथ से धो क्या पई थोड़ त बूथ में बैठा है बूढ़ी। हां शिकर देखो खबर है मौलू खान खड़ा है ओ धरते। अरे खैरा जे सिर दे खैर होजे तो खे केड़ी जरूरत है बूथ अटकाइण जी। गल बुझो ये था फसरी न करो सारे गोठ ज तुसा फसरी करनी है अपने गोठ करो त तगा न डोही ना भन्या ओ धरते। अरे हेड सुजको साजू तो टंगू भने माई। अरे छाजो हां शिकर हां खबरदार बुधाए आई मजो माई कल है दी फजीलत को न थई। हां शिकर तू छा चाहंदे बस कर माई बस कर मोआ मैं खड़ा बस कर तू वरे केड़ो मत बरही बस कर
रेस दिलावर दा कम था उधर दे आए हाल हाने हाल वनी उन्हें पिणे के सलाम दे हां माया ने मुसीबत न अरे खैरा जैसे रे खैरो हुजे दिसो छा था मोए देगड़े के कोटियो से त वरी जी हेडे रुख न करे वठोस हर गाल बुसो दिमाग काम करे ना पे कोनी जा करने है कि पे मरे नहीं उधर ते यारना तड़े बाल बाह बाल तिने मेरे लिए उधर थे हाँ रेस को आख इना को गोठू गठवाया न ते असा को मार छोड़े सन उधर थे भज गए उधर थे रोक के भी चल जा भी हेलो अबा गोठ पे आलो ना गोठ थालू तो एक दी गाल बुधा जना किराए वतन तो ताए किरायो अरे किरायो वाली छाजो केड़ो तू वाली कार तो कई वाली कार ना है तो तू कोन वे तो ही था अरे बा बैठो ताया केड़ो तुझे कदे जो तेल सड़ंदो तेल तो कोन सड़ंदो पर जो कदे काइंदो आपू संस्था तो यो पे भरे दींदो ले लत का दे ले अरे छड़ी से भागा बैठो होजे केड़ो असा जे बड़ा बारा दादा तू मुजी स्वादी खराब तो कदी या मु गाल गद कई दे तो असर थींदी वजी पाओ खड में वो तादला दे किराए बनी दवे न त पंद अचना ठीक आ देर पे थे भरियो था किरायो वो बंद किरायो पूरा 10 रुपया थींदई हलड़े एड़ गोठे जी डाट सन वठे 5 रुपया ए तू वठे गडा गाडी वारो 10 रुपया वो दास्तान ते वनिया न मम्मी तक के मैं त गाडी ते वे अरे वानी किरी वई तने तो के मन था तो कया वो निकरी वई तदे अवस्था में अता दा बाऊ अरे गाल बुध 5 रुपया दी दो मैं जे कई वाले तो ठीक आ न त मैं पंध तो अचा अरे 5 रुपया सही ये भी मिलनी था ना सजो दी मुजी स्वादी खादी थई या गाल मा तदू तो घर कंदु वठी से 10 रुपया मुजो मगज नेट मेहरबानी करे हाने तो दई दींदो अबा कद 5 रुपया त कोटा में डाले यार 5 रुपया तो कानन के वो हर घर वाली दींदो मैं अज पैदो दे आदवा बूनी उधर से न कदम लो हेते अरे चए मने तो घर वाली दींदो मैं ना अज काडो मुजो हान मा उधर न कदम हेत लो मुके बूनी खराब ना कदी अरे जे या गीले न करी हा मुके पेरी बुधाई हा तो मैं करे के घर भी वनी पाचा मुके केदी कबे तो दुनो ही 5 रुपया कीते में कोने अरे खयूं हली से पापी खयूं हली से हाने वे मद उधर कहे तो 10 रुपया थींदई अरे बा चेम ता दी तो में मुजो पी भी दी दो अरे बालवारी कर गोठलो देर पे थे पिने का मा कोनो मा तो खावत वजी 10 रुपया जे ला पिने जे भाजन दो ता अरे ई ता के थई ये भाजी घर ले वरती हो तुम पाने ही ता कयूं हिता मा 10 रुपया जा पत्ता ता बसर कदा तो हिसाब बता बस ता कयूं अजाए वतु पे होता तो गानी ता तो जो उतन न हो जन आदू बदू मा वथा है आदू बदू पे पिकत सुथी ना है न वतु एक बेजा काले ते पतींदा बस हिसाब बराबर था कयूं चाचा जोलू जल वादो कर अचे ये झोली कर मलू का जो कारो मोह बराबर हिसाब था कयूं ना बाबा आदू बदू दो करन जे करे पोयो लगो ता पाए तो के दो तमा तो वतो बी बाबा बी सामान त घर जो कयूं तो केरी त करा बस को रहे ना हिसाब बराबर थियो न अचे बाकी तो दी थूम पो अगते हली वठाए तो अल्लाह तो हाथ बाबा अल्लाह तो हाथ चई तरह
हल्ले दे हाणे बत ठायो मत कर रो न कौन था कौन तो के बस तू जो आखिन जा गोरा मुके मेड कोन कतो वेतर दोस्त जरे दा दोस्त तो हलाई ने बंदूक ये बंदूक तमा जो उभियो हुंदियो त किथे माट कंदी तू जो मकसद था घर चले हलिया वणू कोई माट कंदी है मु ये नाय चयो मु जो मकसद तो तमा हिन सा प्यार ए मोहब्बत सा गारई दो त माट करी वेंदी कड़ी असा जो दिल ठारी दे जो कुर्बा सा वेई गलायुस असा जी दिल के त टांडा दे ते टांडा ये अंदर असा जो सड़ियो पियो सड़ियो ओए भी मां चुप कई बैठा अगर ये रोने पिट को बंद न चाहिए मुझे तो मोल होती वठी वनी रखन जगह त चढ़े न चुचकी त कयूं न दुब ये फे छाती उतर वठी वनी ये तो के सामो दिसी करे और फिर हम बाहर निकली वेंदा हलो हलो कौन चलींदा मुके कौन चलींदा कुछ न थिंदो नसीबा कुछ न थिंदो मैं तो सा गड आया है तू भी तो मुआंगुर लाचार है मजबूर आई जेकर मुके बचाए जी कंदी है तो तू बीमार जीवनी है खौफ न कर नसीबा खौफ न कर जिस ताणी जिंदगी आहे तुके केर भी न तू मारे सके खौफ मौत जो ना है सोनी खौफ मौत जो ना है मुझे भाईरा मुके कारी करे मारण दा चाहे जरे दौकारी नया माता शरीयत मोहम्मदी मुताबिक निकाह कयो है निकाह न नसीबा न केर तू चवे तो तू कारी आहे तू तो पाक पवित्र अच्छे खीर जड़ी आहे मुझे बतायो दाग तारण चाहिए मां उनन की समझाई दस नसीबा यो मुझे तो सा वायदो आहे मां उनन की समझाई दस समझाए थक जी पवनी है पर हु कने कौन समझंदा वो मुझे भाईरन मां उनन के चंगी तरह सुञाणा तो हु केड़ा किरो ते जिद्दी हन हु कने कौन समझंदा पंहिंजे अल्लाह ते रख नसीबा पंहिंजे अल्लाह ते रख वो को न को वसीलो जरूर मोकिलींदो तोखे हिन क़ैद मां आज़ाद कराइण जे लाइ अरे मां चलो तो पीरत खून बचाओ खून कलमो भरड़े चवाए तो कलमो भर आचर खुदा जे वास्ते मुखे माफ कर मुखे छड़ मारनो थई तो मूसा खान के मार मां तो पापी पेट जे लायो न वटा खुदा जे वास्ते उनके मार मुखे छड़ बस चुप उतड़े मुंह माट कई बाबा आचर खान मुंह माट कई जे को पूछाए सही बुधा जाए कूड़हणी मुखे मरनो ना है आचर बाबा अरे बुधाए तो जबारे मजवारन के मूसा खान पनाह किथे दिनिया वो तो वे आ गया बाबा वे आ गया हाँ रे वरी कौन सोनी खुदा जो कसम आचर कूड़ कौन धोना है जबारे मजवारा ही दिलावर खान वटा थी मस्जिद खां अरे जेकर कूड़ गलाई तो पोए कदे जमीन उन ते निकरी न सकंदे ओ मुजा पी मुके खुटी कोन खइया जो मां तसा कूड़ हणंदुस
काढ़े है वो काढ़े है बस मूसा खान बाबा असां आहियूं मोहबती माण्हू यार पंहिंजे इन्हनि फॾनि फसादनि खां असांखे परे रखो त बहितर आहे। न दिलावर खान न जन्म जा मूंखे तव्हां सम्झो था मां उन्हनि वॾा न आहियां असां त पाण मोहबती माण्हू आहियूं। पर उन ॾींहुं तुंहिंजो छोकिरा कमाल खान त वॾियूं खड़हूं पए आहियूं उन जे तरफ़ खां मां थो माफ़ी वठां हाणे हाल अहवाल थी वञनि। मूसा खान बाबा तव्हांखे त ख़बर आहे त असां आहियूं मोहबती माण्हू खाइण पीअण खां पहिरियों हाल अहवाल वठिबो कोन। ज़ोरावर आहीं दिलावर खान ज़ोरावर आहीं। मूसा खान तोखे त ख़बर आहे त बाबा असां मोहबती माण्हू आहियूं यार कुर्ब वारनि लाइ त पंहिंजो सिर अॾीअ ते रखी छॾियऊं कुर्ब जा सफ़ा कुठल आहियूं कुठल बाक़ी न को ॾाढ करे उन सां त पंहिंजी लॻे ई कोन छो त असां आहियूं मोहबती माण्हू। असां बि यारनि जा यार आहियूं दिलावर खान यारनि जा यार। पोइ हुकुम कयो मूसा खान असांजे दर लंघी आया आहियो अव्हांजी कहिड़ी ख़िदमत करे सघूं था। असांजे दुश्मन खे तव्हां पनाह ॾिनी दिलावर खान असां कोन कुछासीं दिलावर खान। यार बाबा हो दुश्मन किथे हो तो बेचारा पंहिंजे पापनि में ई पूरा आहिनि सिर लिकाइण लाइ जो घुरियऊं असां ॾिनो इन में ऐब कहिड़ो आहे मूसा खान तोखे त ख़बर आहे त असां माण्हू ई आहियूं मोहबती। इहा बि मूंखे ख़बर आहे दिलावर खान तव्हां हमदर्दनि जा यार मोहबती माण्हू आहियो। बेशक असां मोहबती माण्हू आहियूं मूसा खान असां मोहबती माण्हू आहियूं असां कंहिंखे बि रंज पुॼाइण नथा चाहियूं। मूंखे इहा बि शिकायत न आहे दिलावर खान तव्हांजी दिलि घुरियो तव्हां हुनखे पनाह ॾिनी ॾुख ॾाढो थियो पर पोइ बि असां तव्हांखे ॾोरापो न ॾिनो। मूसा खान असां माण्हू ई आहियूं मोहबती बाबा यार तोखे रंज पहुतो आहे इन लाइ तुंहिंजे तॾे ते हली अची तोखां माफ़ी वठंदासीं ऐं इन में मूसा खान असां का घटिताई बि महसूस नथा कयूं छो त मूसा खान असां माण्हू ई आहियूं मोहबती यार कंहिंजी दिलि रंजाइण नथा चाहियूं। तो जहिड़े मोहब माण्हू खे इहा तकलीफ़ केरु ॾींदो तव्हां हली अचण जी ॻाल्हि कई असांजो रंज ख़तम थी वियो। असां बि मोहबती माण्हू आहियूं पर मूसा खान घटि मोहबती लॻे थो तूं बि कोन्हे। इहा मोहबत ई त मारे थी दिलावर खान जेका मुंहिंजे दिलि मथां गुज़री आहे जेकॾहिं मुंहिंजी जाइ ते को ॿियो हुजे हा त मुल्क बारे ॾे हा या पाण खे बारे छॾे हा इहा मोहबत आहे दिलावर खान जो ज़हर जा ठुक ॾेई चुप वेठो आहियां। आफ़रीन सदा आफ़रीन तुंहिंजे सब्र मथां। पर हींअर सब्र जी इंतहा थी चुकी आहे दिलावर खान वधीक सब्र करण मूसा खान खां कोन पुॼंदो इन जे करे तो वटि हली आयो आहियां। त पोइ ईअं खुली ॻाल्हि कयो न मूसा खान त मां अव्हांजी कहिड़ी मदद करे सघां थो। महिरबानी कयो असांजे मथां कुर्ब कयो हवेली जी इज़त हाणे तव्हांजे हथ में आहे। अल्लाह जहाननि जो इज़तूं महफ़ूज़ रखंदो मूसा खान
वरी मां तहां जो मकसद समझुस कोन। दिलावर खान मुझी डंठी भाजाए अता मिठल मरहूम जी ज़ाल जबार मच्चू जी भेण जमाल जी थिया या असांजी हवेली जी इज्जत है। जेकॾहिं इहा मोटाए ॾियण में असांजी मदद कंदो त सॼी ज़िंदगी तव्हांजो दोहराए थो रहंदुसि दिलावर खान, दोहराए थो रहंदुसि। शायद तव्हां उन न्याणीअ जी ॻाल्हि पिया कयो जंहिंखे जब्बार ऐं मजूअ वारा कारी करे मारण वारा आहिनि। हाँ दिलावर खान, हाँ इहो कहर थियण न ॾींदो दिलावर खान। वेचारी न्याणी जो कहिड़ो ॾोह। बेफिक्र रहो मूसा खान बाबा, बेफिक्र रहो। दिलावर खान जे हूंदे को बि कहर न थींदो। हाणे इहो ॿुधायो दिलावर खान त हवेली जी इज़त कॾहिं ॾींदो?